हिकु कुराड़ी औरत हूंदी हुई जेका कंहिंखां कुझु बि न वठंदी हुई। थोरो घणो कमु करे पंहिंजा हक़ लाल जा पैसा कमाईंदी हुई। उते नंदू नाले हिकु नौजवान हूंदो हो। उहो पंहिंजी मेवात खपाईंदो हो। हा नंदू, छा हाल आहे? जी सेठ, सभु ख़ैरियत आहे। कीअं पियो हले गुज़र सफ़र? जी सेठ, अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु पियो हले। अच्छा, केले जो दर्जन केतिरे जो आहे? सेठ, 60 रुपए जो आहे। तव्हांजे लाइ 50 जो। अच्छा, मूंखे 2 दर्जन खपनि। सेठ 2 दर्जन केले जा वठियो वञे। उनखां पोइ हिकु हारी अचे थो ऐं नंदूअ खां पुछे थो, नंदू, केले जो दर्जन घणे जो आहे? अदा 60 रुपए जो ॾियां पियो भाउ। यार, महांगो पियो ॾीं। इएं चयो हू हारी उतां खां लंघियो पासे ते बीहो रहे ऐं उते उहा साॻी कुराड़ी औरत अचे थी ऐं नंदूअ खे चवे थी, पुट, केले जो दर्जन घणे जो आहे? जी अम्मा जी, 10 रुपए जो आहे। अच्छा पुट, मूंखे हिकिड़ो दर्जन ॾे। कुराड़ी औरत दर्जन वठियो वञे ऐं हू हारी उहो ॿुधी वरी वापसि उन नंदूअ वटि अचे थो ऐं चवे थो, वाह अदा वाह, असांजे लाइ 60 रुपए जो ऐं औरतुनि लाइ 10 रुपए जो। अदा, हींअर जो हिते औरत आई हुई, इहा तमामु ग़रीब आहे। अगरि हिन खे केरु कुझु ॾिए थो त हीअ नाहे वठंदी। बसि जेतिरो कमु करे सघे थी ओतिरा ई पैसा वठे थी, वधीक पैसा नाहे वठंदी। हिकिड़े चकर मूं हिन खे फ्रीअ में मेवात ॾिनी पर हिन न वरिती। मूं हिन कुराड़ी औरत जी मदद करणु चाही ऐं सोचियमि त मां कीअं हिन जी मदद करे सघां थो। तंहिं करे मां हिन खे घटि रेट में शयूं ॾींदो आहियां। ईअं करण सां मूंखे सुकून मिलंदो आहे।